अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो होस्ट महबूब अली पंवर। तव्हां ॾिसी रहिया आहियो चैनल टिंग टोंग। जीअं त कुझु ॾींहं पहिरीं सिंध जे भलो फनकार मुमताज़ मौलाई साहब जी तबियत नासाज़ थी पई हुई, जंहिं ते रिपोर्ट तयारु कई आहे सनाउल्लाह उमरानी साहब। सनाउल्लाह उमरानी साहब जी रिपोर्ट ही ॾिसूं था। अचो त ॾिसूं सनाउल्लाह साहब छा थो पाण ॿुधाए। जी हाँ आदा महबूब, बिल्कुल तव्हांजी ॻाल्हि सही है। मुमताज़ मौलाई साहब इलाही बीमार हो ऐं उनखां पोइ बीमारी जी वजह सां जंहिं ॿाहिरि निकितो त ड्राइवर खे चई ड्राइवर गाॾी मां हलाईंदो, तव्हां पोयां हलो। मुमताज़ मौलाई साहब गाॾी हलाईंदे हो अचानक वन वे टोड़े वियो। वन वे टोड़ण जी वजह सां वन वे वारे फ़ोन कई त चालान कढणो आहे। असीं अॻियां पुछा कयो त चालान कंहिंजो? उते वॾो माण्हू अची चलियो, वॾो माण्हू। त वॾो माण्हू कहिड़ो? ख़बर केरु आहे पोयां? पर ड्राइवर मुमताज़ मौलाई। जीअं त नाज़रीन तव्हां ॾिठो त सनाउल्लाह उमरानी साहब पाण खे रिपोर्ट करे रहिया हुआ मुमताज़ मौलाई जे बाबति। तमामु सीरियस ॻाल्हि करे रहिया हुआ। इजाज़त चाहियूं था, मिलंदासीं वरी अॻे प्रोग्राम में। ॾिसंदा रहिजो चैनल टिंग टोंग।